نحمده ونصلي ونسلم على رسوله الكريم اما بعد فاعوذ باللہ من الشیطان الرجیم بسم اللہ الرحمن الرحیم. ہر طرح جی واکھاڻ اللہ رب العزت جل جلالہ जे लाइ जेको इबादत जो अकेलो हक़दार आहे. लखें करोड़ें बल्कि ला तादाद दरूद व सलाम अल्लाह तबारक व ताला जे आख़िरी नबी तमाम नबियनि ऐं रसूलनि जे सरदार हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जन जी ज़ात अक़दस ते ऐं संदन आल ऐं असहाब सगुरनि ते सिंध टीवी जो प्रोग्राम रोशनी जी वाट जे समूरनि सामाईन ऐं नाज़रीन जी ख़िदमत में अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि ताला वबरकातुहू. आऊं आहियां अॼु मेज़बान अबुल हसन अब्दुल ख़ालिक़ क़ादरी. नाज़रीन, जीअं तव्हांजे इल्म में आहे त असां जे सिंध टीवी चैनल ते प्रोग्राम रोशनी जी वाट जेको हली रहियो आहे, इन में हींअर असांजो सिलसिलो हली रहियो आहे क़यामत जूं निशानियूं, ताकी असां पंहिंजे सामाईन ऐं नाज़रीन खे नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जेके क़ुर्ब क़यामत में ज़ाहिर थियण वारियूं अलामतूं आहिनि, निशानियूं आहिनि, उन खां पेशगी आगाह करियूं त जीअं जेकॾहिं का अहिड़ी शइ आहे जेका असांखे उन खां बचिणो आहे त उनजो एहतियात करियूं, ऐं जंहिंजे लाइ कुझु अमल करिणो आहे त अमल करियूं, ऐं जंहिंजे लाइ ईअं आहे त ख़बर रखणी आहे त उहा ख़बर बि असां वटि पहुचे. सो इहे सभु ग़ैब जूं ख़बरूं अल्लाह पाक जे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम अता फ़रमायूं. अॼु क़यामत जी निशानियुनि मंझां हिकु निशानी ते असां कलाम कंदासूं. उहा आहे सरज़मीन हिजाज़ मां बाहि निकिरंदी. इन बाहि पखिड़िजणु, निकिरणु, फैलिजणु. त हिकिड़ी बाहि, आमतौर ते बाहि त हर घर में ॿरंदी आहे, उहा गैस जी हुजे, काठी जी हुजे या कोयले जी हुजे, पर ही उहा बाहि न आहे. हीअ उहा बाहि हूंदी जेका बाक़ाइदा ईअं पूरे शहरनि खे जेको आहे सो वकोड़े वञे, अहिड़े क़िस्म जी बाहि. ऐं उहा हले बि हिकिड़े वॾे माना ॾींहुं ॿ ॾींहं, जंहिंखे चइजे त यार फलाणे इलाइक़े में बाहि लॻी आहे. इहा बि क़यामत जी निशानी आहे त अरब में यानी मके या मदीने में या ॿिन्ही में, हिजाज़ त समूरो सरबो आहे, हिते इहा बाहि पखिड़िबी. इहा क़यामत जी निशानी आहे, थी चुकी या थींदी. इन समूरे मौज़ू ते ॻाल्हाइण जे लाइ असां हिकु सुठे आलिम खे मदऊ कयो आहे, जेके असांजे प्रोग्राम में तशरीफ़ वठी आया आहिनि. ऐं पंहिंजे प्रोग्राम में तशरीफ़ वठी अचण ते खेनि भलीकार चवां थो. अल्लामा मुजीबुर रहमान शामी साहिबु, अस्सलाम वालेकुम. वालेकुम सलाम वरहमतुल्लाहि वबरकातुहू. अवां जी महिरबानी, अवां असांजे प्रोग्राम में तशरीफ़ वठी आया. सो असां वटि माशाअल्लाह हिकु नौजवान ॿिया सना ख़ान बि तशरीफ़ वठी आया आहिनि. सभ खां पहिरियों उनजो तारुफ़ अवां जी ख़िदमत में पेश करियां. दानिश रज़ा अत्तारी, अस्सलाम वालेकुम. वालेकुम सलाम. अवां जी महिरबानी, अवां असांजे प्रोग्राम में तशरीफ़ वठी आया. नाज़रीन, असांजी रिवायत रही आहे, असां पंहिंजे प्रोग्राम जी बाज़ाब्ता शुरूआत अल्लाह तबारक व ताला उनजे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जी वाखाण सां कंदा आहियूं. अचो त दानिश रज़ा अत्तारी खां सभ खां पहिरीं नाते रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधूं. उन खां पोइ असां पंहिंजे प्रोग्राम जे सवाल जवाब जो सिलसिलो शुरू कंदासूं. मोहम्मद दानिश रज़ा अत्तारी. सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह, सल्लम अलैका या हबीब अल्लाह. असीं मुस्तफ़ा जे वतन जा दीवाना, असीं मुस्तफ़ा जे वतन जा दीवाना. सिकऊं था नबियन अल्लाह, सिकऊं था नबियन सहन जा दीवाना, सहन जा दीवाना. असीं मुस्तफ़ा जे वतन जा दीवाना. नबी जे हरम में अजब जी चमक आ, नबी जे हरम में, नबी जे हरम में अजब जी चमक आ. उन्हीअ रोशनीअ अल्लाह, उन्हीअ रोशनीअ चमन जा दीवाना, चमन जा दीवाना. असीं मुस्तफ़ा जे वतन जा दीवाना, असीं मुस्तफ़ा जे वतन जा दीवाना. इस्माइल चाचा शुक्र आज आयो, इस्माइल चाचा,
اسماعیل چاچا شکر آج آیوں محمد مٹھے جے اللہ محمد مٹھے جے بچن جا دیوانہ اللہ بچن جا دیوانہ اسی مصطفیٰ جے وطن جا دیوانہ اسی مصطفیٰ جے وطن جا دیوانہ. ماشاء اللہ تبارک و تعالیٰ دانش رضا اتاری صاحب پانجے بہترین انداز میں نعت رسول پاک صلی اللہ علیہ وسلم پیش کرنے کی سعادت حاصل کئی. اللہ تبارک و تعالیٰ سندن آواز میں برکتوں عطا فرمائے. ناظرین اچو تا جو کہ موضوع تے علامہ صاحب سے گفتگو جو آغاز کریوں. سائیں آؤں چاہیندس تو سب کھاں پہریں وہ حدیث مبارکہ پیش کرو جن میں محبوبن کریم علیہ الصلوۃ والسلام ارشاد فرماयो تا قیامت قائم تھیण کھاں اڳ میں سرزمین عرب میں یا سرزمین حجاز میں باہ نکرندی یا باہ پکھڑجندی چھا الفاظ ہیں حدیث مبارکہ جا؟ الحمدللہ رب العالمین والصلاة والسلام علی سید الانبیاء والمرسلین اما بعد فاعوذ باللہ من الشیطان الرجیم بسم اللہ الرحمن الرحیم. حدیث مبارکہ ہے حضرت سیدنا ابو ہریرہ رضی اللہ تعالیٰ عنہ کا روایت ہے لا تقوم الساعۃ حتی تخرج نار من الحجاز. یہ جی حدیث پاک یا صحیح بخاری اور صحیح مسلم شریف میں ہے تو حضور سرور دو عالم صلی اللہ علیہ وسلم فرماयो تو حجاز مقدس میں زمین میں باہ پکھیڑبی یعنی باہ نکرندی ایتری تو یہ طویل باہ ہوندی جے علماء کرام بیان کن تھا تو ہن جی جی چجے نا تو وہندی جی پانی وہندو یہ پانی وانگے یا باہ وہندی ایتری تعداد میں یعنی ایتری کوانٹٹی میں منا یا ہوندی گلیوں جو گلیوں ان منا ہر شے تے ہر جگہ تے یا باہ نکرندی. ان حوالے سے حافظ ابن کثیر ان کا علاوہ امام قرطبی بین علماء کرام یہ لکھو ہے تو یہ جی نشانی ہے قیامت جی یہ پہریں تھی چکی ہے یعنی 654 ہجری میں یہ نشانی ظاہر تھی چکی ہے تو مدینہ پاک کے قریب میں ہے حرا مقام یعنی بنو قریظہ کے قریب میں ان مقام تے یا باہ نکتی ایتری وڈی تعداد میں ہوئی جو شام جا جے رہواسی ہن جے مانو ہن انہوں ڈٹھی تو یا باہ ایڈی وڈی پکھیڑبی یا 3 ڈینہं مسلسل ہلی یا ایڈی باہ. ان کا علاوہ بیا علماء کرام یہ فرمائن تھا ودیک اللہ تعالیٰ بہتر جانے تو قرب قیامت میں بھی یا باہ ان کا ودیک تعداد میں ہوندی ایترے حد تائیں ہوندی جو جی پانی وہندو یہ ماڻھن کے باہ وکوڑے ویندی محشر کے میدان میں وٹھی ویندی. تو ان حوالے سے اللہ تعالیٰ کا اساں ہر وقت پناہ گھروں ان باہ کا پناہ گھروں یہ جی قیامت کی نشانی ہے ہوں قیامت قریب ہے بیوں بھی گھنی نشانیوں ہیں پر یہ جی نشانی ہے یہ ایک ڈیجاندڑ نشانی ہے. اللہ تعالیٰ کا اساں ہر وقت سوال کیوں تو یا اللہ اساں کے جہنم جی باہ کھاں دنیا جی باہ کھاں محفوظ فرما. اچھا علامہ صاحب جڏहिं ॻाल्हि अचे थी बाहि जे निकिरण जो बाहि जे पखिड़जण जो त हिकु त थींदो आहे लावो जी यानी जेको पहाड़नि मंझां बाहि निकिरंदी आहे लावो पचंदो आहे. हिकिड़ी इहा हूंदी आहे जेकी बाहि अलाह पाक रहम फरमाए जीअं एटम बम आहे एटमी हमिलो आहे या जहाज़नि जी बमबारी जी हींअर शाम मुल्क खे अलाह पाक पंहिंजी पनाह में रखे नजात अता फरमाए ज़ालिमनि जे ज़ुल्म खां जो उते फ़लस्तीन में शाम में खोड़ सारी जायुनि ते ऐं जीअं हाणे माज़ी क़रीब में अफ़गानिस्तान सां जेको ज़ुल्म रहियो तसलसुल सां उन जे भर में ई इराक़ में जेको हमिलो थियो अहिड़े हिसाब सां माना मुस्लमाननि खे जेको इहा हिकु त ही मसनूई बाहि हिकिड़ी कुदरती बाहि आहे इन मां मुराद कुदरती बाहि आहे या मसनूई बाहि माना वरिती वेंदी त माना जेको हमला कया वेंदा उहा बाहि हूंदी या कुदरती तौर ते जीअं लावो निकिरंदो आहे या कंहिं गैस सिलेंडर मां निकिती या को जीअं
कुदरती तौर ते जीअं नूह अलैहिस्सलाम जे दौर में पाणी निकितो त उहो तनूर मां बि निकितो, आसमान मां बि वसियो। हिन जी हक़ीक़त छा आहे? अलामा साहिबु, इन जो जेको बाहि जी जेकी निशानी आहे इहा त सरवर दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अता फरमाई, ॿुधाए छॾनि ऐं जेकी तालीमात ॾिननि त माना बाहि निकिरंदी, उहा बाहि जो आगाज़ थी चुको आहे। पर वधीक उलमा इकराम इन में तशरीह कंदा ऐं अलाह बहितर ॼाणे थो त इन बाहि जे आगाज़ खां पोइ हीअ जेकी बाहि अॼुकल्ह हले थी, जेकी मुल्क शाम में आहे ऐं ॿियनि में आहे, इन जो छा उहो ई असरु आहे? उन असर जे हेठि जेको आहे सो इहो मुसलसल बाहि हले थी या शायदि इन मौज़ूअ ते हुजे। बहरहाल जेको क़यामत जी निशानियुनि जो जेको तज़किरो आहे उन में इन बाहि जी तरफ़ इशारो आहे जेकी बाहि पहिरें निकिरी चुकी आहे। ऐं कुझु उलमा इकराम इन में बि फरमाइनि था त क़यामत जे क़रीब में बि बाहि निकिरंदी, उहा ॿी बाहि हूंदी, पर हीअ बाहि निकिरी चुकी आहे, हिन जो आगाज़ थी चुको आहे। यानी उहा थी चुकी? जी, थी चुकी। हाणे पोइ हिते अचण जो को इन जी तरफ़ इशारो न आहे त बाद में ईंदी? बाद में कुर्ब क़यामत में ईंदी। अच्छा, ठीकु। उन जो कारण छा हूंदो, वजह छा हूंदी? इहा जो अज़ाब आहे, ज़ाहिर आहे बायत अज़ाब ई आहे, त उन जो को कारण हूंदो, को सबबु हूंदो, उहो ई तव्हांखां पुछणु थो चाहियां पियो त उहो सबबु कुदरती हूंदो या मसनूई हूंदो, इहो पुछणु चाहियां पियो। जेको क़यामत जे क़रीब हूंदो उहो कुदरती कारण हूंदो। उन में क़यामत बर्पा थियण खां बसि कुझु ई वक़्तु पहिरें बाहि एॾी पखेड़बी जेकी माण्हुनि खे वठी वेंदी महशर जे मैदान ताईं। यानी पंहिंजे ज़ाहिरी ॻाल्हि आहे, उन वक़्त में उहे अहिड़ा माण्हू पैदा हूंदा जेके अलाह तबारक व ताला जी नाफ़रमानी कंदा हूंदा, पोइ उन्हनि खे उन्हनि जेके नापसंदीदा माण्हू आहिनि या जेके कुफ़र में आहिनि उन्हनि खे उहा बाहि वकोड़ी महशर जे मैदान में वठी वेंदी, उहा बाहि ॿी ईंदी। बाक़ी हीअ जेकी बाहि आहे इहा निशानी जेकी आहे उहा पहिरें अची चुकी आहे। अच्छा, तव्हां फरमायो था त उहा काफ़िरनि खे जहन्नम पंहिंजो क़यामत जे मैदान जी तरफ़ छिके वेंदी, जॾहिं त हरमैन तय्यबैन में काफ़िर जो त दाख़िलो ई मना आहे। बिल्कुलु। इहो कीअं थींदो त काफ़िर उते अची वेंदा? पोइ असल में उते काफ़र अची वेंदा ऐं उहे बेअदबियूं कंदा। तव्हां ॿुधो हूंदो त हिजाज़ मुक़दस ते उहे बेअदबियूं कंदा ऐं काबा शरीफ़ ते अची करे पथराव कंदा, जंहिंमां हिकिड़े माण्हू जे बारे में इशारो आहे त उहो हबशी हूंदो ऐं नंढे क़द जो हूंदो। उहो हथोड़नि सां करे काबे शरीफ़ जी दीवारनि खे हथोड़ा हणंदो। त इहे निशानियूं मिलनि थियूं त उन दौर में जेके काफ़र हूंदा ऐं जेके यानी हाणे जेको तक़दुस आहे जी त हरमैन शरीफ़नि जी हिकिड़ी हदबंदी थियल आहे। जी जी बाक़ाइदा तव्हां अल्लाह पाक जीअं असांजे साम्हूं नाज़रीन खे नसीब फ़रमाए, अल्लाह पाक असांखे बि नसीब फ़रमाए, जॾहिं उन हद जे अंदरि वेंदो न, हरमैन तय्यबैन, हरमैन माना ॿई हरम, मके जो हरम, मदीने जो हरम, त हिकिड़ी बाउंड्री वाल आहे, गेट आहे, उन ते लिखियलु आहे ग़ैर मुस्लिम हिते दाख़िल नथो थी सघे। त हींअर त हदबंदी थियल आहे, उहा तक़दीस क़ाइमु आहे। माना तव्हांजे चवण जो मक़सदु इहो आहे त इहा हदबंदी ख़तमु थी वेंदी, इहे काफ़िर अचे दाख़िल थी वेंदा हरमैन तय्यबैन में। तक़दुस पामाल थींदो एतिरे क़दुरु जो जेके काफ़र हूंदा उहे बेअदबियूं कंदा, हिजाज़ मुक़दस में अचे बेअदबियूं कंदा, मके पाक में, मदीने पाक में, यानी हरम शरीफ़ जूं बेअदबियूं कंदा। उन जे करे इहो ॿुधायो वियो आहे। अच्छा, इन खां अलावा हिकु हदीस पाक त इहा आहे न त जॾहिं क़यामत क़ाइमु थियण खां अॻु में तमामु इंसान मारिया वेंदा, ख़तमु थी वेंदा, जॾहिं हज़रत इज़राइल अलैहिस्सलाम खे अल्लाह तबारक व तआला फरमाईंदो त इज़राइल। नाज़रीन, वक़्तु थियो आहे कमर्शियल ब्रेक जो। इहो ई सुवाल मां ब्रेक खां बाद, साई खां बाद वठां थो पियो। नंढिड़ो कमर्शियल ब्रेक आहे, मां ॾिसंदा रहो सिंध TV प्रोग्राम रोशनी जी वाट। भलीकार नाज़रीन, मां ॾिसी रहिया सिंध TV प्रोग्राम रोशनी जी वाट। ऐं अॼु असां क़यामत जी निशानियुनि में हिकु निशानी आहे हिजाज़ मुक़दस में बाहि निकिरंदी, उन ते गुफ़्तगू थी रही आहे। साईं, जीअं हदीस पाक में फरमायो वियो त क़यामत क़ाइमु थियण खां अॻु में 40 साल अहिड़ा गुज़रंदा जिते पैदा थियण ऐं मौत जो सिलसिलो ख़तमु थी वेंदो। ठीकु। ऐं उन महिल हिकिड़ी हवा हलंदी जेका तमामु अहल ईमान जे बग़लुनि जे हेठां गुज़रंदी, त उहे अहल ईमान फ़ौत थी वेंदा। यानी धरती ते को बि ईमान वारो न बचंदो, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु काफ़िर बचंदा। ऐं उहे 40 साल में उन ॾींहं खां पोइ पैदाइश जो सिलसिलो मुनक़ता ऐं मौत जो सिलसिलो मुनक़ता, यानी मौत बि न ईंदी, छो त नौजवान ते क़यामत क़ाइमु नाहे थियणी। हाणे जॾहिं
इहो वक़्तु ईंदो त 40 सालनि ताईं घटि में घटि माण्हू हूंदो। पोइ हज़रत इस्राईल अलैहिस्सलाम खे अलाह ताला इसराफ़ील अलैहिस्सलाम खे हुकुम ॾींदो त तूं सूर फूक। सूर फूकंदो त समूरी मख़लूक़ात मरंदी, पहाड़ बि रेज़ा रेज़ा थी वेंदा। अलाह ताला इस्राईल अलैहिस्सलाम खे हुकुम ॾींदो त सभिनी साह वारनि जा साह कढी अचु, सभ जा साह कढी ईंदो। पोइ अलाह ताला फरमाईंदो त वरी वञी हिकिड़ो आहे जंहिंजो साह ॻोल्हे ईंदो, मुंहिंजा अलाह तो मूंखे ताक़त ॾिनी आहे, मां पूरी दुनिया खे चेक करे आयो, को जानदार न आहे बचियो। रब फरमाईंदो तूंखे, चवंदो हा मां हिकिड़ो बचाऊं, फरमाईंदो सभिनी खे फना थियणो आहे मूंखां सवा, त उहो पंहिंजो बि रूह कब्ज़ कंदो। हाणे जॾहिं सभु फना थी वेंदा त पोइ अलाह तबारक ताला सदाऊं ॾींदो। काॾे विया दुनिया जा बादशाह जेके नफ़रमानी कंदा हुआ, काॾे विया तकबुर करण वारा, काॾे विया ज़ोर अज़माई करण वारा, सभु ख़तमु थी वेंदा। केरु जवाबु ॾिए? जॾहिं को हूंदो ई न त केतिरो अरसो इहो सिलसिलो हूंदो जो सभु मोल हूंदा, कोई जवाबु न ॾेई सघंदो। महबूबन फरमायो त रब जी ज़ात हूंदी, उहो ई पाण सवालु कंदो, कोई जवाबु ॾियण वारो न हूंदो। पोइ अलाह खे ख़बर आहे त केतिरो अरसो ईअं ख़ामोशी हूंदी। उन खां पोइ अलाह ताला पैदा कंदो इसराफ़ील अलैहिस्सलाम खे। बेशक बेशक कुन थी त फयकून थींदी। उन खां पोइ इसराफ़ील अलैहिस्सलाम वरी सूर फूकंदो त वरी इहे माण्हू पंहिंजे क़बरुनि मां निकिरंदा। ऐं तव्हां फरमायो था त उहा बाहि काफ़िरनि खे धिकंदी मैदान जेको आहे सो क़यामत ॾे वठी वेंदी, त माण्हू त मरी चुका हूंदा, पोइ इहा बाहि कीअं छिकंदी उन्हनि खे? इहा बाहि जेके न जेके काफ़र हूंदा उन्हनि खे हशर जे मैदान ताईं वठी वेंदी। ऐं इन में मौरख़िन चयो आहे त इहा मुमकिन आहे, जेकी असल जेकी बाहि जो निकिरण जो जेको हदीस पाक मां जेको साबित आहे, उहो इहो जेको शुरूअ में थी चुको आहे, यानी 654 हिजरी में थी चुको आहे। अल्लामा अबू शामा रहमहुल्लाह फरमाइनि था त हीअ जेकी बाहि हुआ, इन बाहि खां बि पहिरें यानी जमादुल उखरा जी 3 तारीख़ ऐं 654 हिजरीअ में अरबा जी राति ते हिकु ज़िलज़िलो आयो। उन इहो जेको ज़िलज़िलो आहे इहो हिन जो बाहि जो जेको आहे इतला ॾिए थो। उहो ज़िलज़िलो कीअं त माना छिटियूं टुटी वियूं, दर टुटी विया ऐं माण्हुनि जा घर उजड़ी विया ऐं तेज़ हवाऊं लॻियूं। ऐं उन खां पोइ इहो जेको ज़िलज़िलो आयो इहो 3 ॾींहं हलियो, यानी अरबा जी राति खां वठी जुमे जे ॾींहं ताईं। जुमे जे ॾींहं खां पोइ इहा बाहि ज़ाहिर थी आहे। इहा ई तारीख़ अल्लामा अबू शामा रहमहुल्लाह ॿुधाई आहे। त इन मां मुराद इहो आहे त बाहि अची ऐं गुज़री वई आहे। पर कुझु मौरख़ीन इहो बि चवनि था त क़ुर्बे क़यामत में बाहि ईंदी ॿीहर ऐं जेके काफ़र हूंदा उन्हनि खे इहा बाहि वकोड़े वेंदी ऐं एतिरे क़दुरु जो जीअं पाणीअ जो वहकारो थींदो आहे ईअं इहा कुदरती बाहि निकिरंदी ऐं जेको आहे सो पाणीअ जे वहकारे सां काफ़रनि खे हशर जे मैदान ते वठी वेंदी। वधीक अलाह मूं जेको सुवालु कयो तव्हां खां त उहो इहो हो त जॾहिं माण्हू सभु मरी चुका हूंदा, क़यामत क़ाइमु थियण खां अॻु में को बि यानी आख़िर में त मरंदा काफ़िर, बिल्कुलु मुस्लमान त 40 साल अॻु ख़तमु थी चुका हूंदा। त जॾहिं सभु मरी चुका हूंदा त पोइ बाहि कीअं धिकंदी काफ़िरनि खे मैदान क़यामत जी तरफ़? इहो छा त हेॾो हीअ हदीस पाक तव्हां ॿुधायो था, हेॾां हू हदीस आहे मुस्लिम बुख़ारी जे अंदरि मशहूरु हदीस आहे त सभु मरी वेंदा, को बि न बचंदो। अल्लाह ताला सदाऊं ॾींदो। काॾे विया दुनिया जा तवंगर बादशाह जेके नाज़ कंदा हुआ पंहिंजी ताक़त, अहिड़े क़िस्म जा अल्फाज़ आहिनि जेके रब ताला फरमाईंदो को जवाबु ॾियण वारो बचंदो ई न। फना सिर्फ़ु 2 शयुनि खे न, हिकु अल्लाह जी ज़ात खे, ॿियो अल्लाह जे महबूब जे ज़िक्र खे। छो त अल्लाह जे महबूब जो ज़िक्र अल्लाह ताला पाण करे थो। नसीहत ई मसाबित आहे क़ुर पाक जी आयत दरूद मां त इन अल्लाह व मलाइकतहू, अल्लाह ताला उनजा मलाइका युसल्लून अलन नबी, महबूबनि ते पंहिंजे नबी ते जेको आहे दरूद मोकिलीनि था। त हाणे महबूबनि जो ज़िक्र दरूद जो सिलसिलो अल्लाह जी ज़ात खे फना न आहे त मदीने वारे साईं जो ज़िक्र ख़तमु न थींदो, करण वारो ज़ाकिर अल्लाह आहे। बेशक ठीकु आहे, बाक़ी सभु फना थी वेंदो। त बाहि कंहिंखे धिकंदी? मां इहो पुछणु चाहियां थो, कीअं धिकंदी काफ़िरनि खे? बाहि काफ़िरनि खे धिकंदी। अगरि जे इहो इशारो आहे त उन वक़्त में ईंदी बाहि जेकी काफ़िरनि खे धिके वेंदी हशर जे मैदान ते, यानी फना खां पोइ जॾहिं उहे उथंदा त उन खां पोइ काफ़िरनि खे उहा हशर जे मैदान ते धिकी वेंदी। इहो हिकिड़ो इशारो आहे। न त असल जेकी शइ आहे उहा आहे त जेकी बाहि जो जेको वजूदु आहे उहो थींदो, उहो वजूदु थी चुको आहे जेको मूं तव्हांखे तारीख़ हिन हदीस पाक में त इहो फरमायो त क़यामत जी वॾी ऐं आख़िरी निशानी इहा हूंदी त बाहि
फैलबी सरज़मीन अरब में। आख़िरी क़यामत जी निशानी इन खे फरमायो वियो आहे। क़यामत जी आख़िरी निशानी जेका आहे सही उहा आहे बाहि जो निकिरणु। सही छो त जेके दजाल जो दौरु गुज़री चुको, याजूज माजूज जो गुज़री चुको, ईसा अलैहिस्सलाम, इमाम महदी ऐं ॿिया जेके बि नंढियूं सग़ाइर कबाइर जेके बि सग़ीर अलामतूं कबीर अलामतूं जेके बि आहिनि सभु थी चुकियूं हूंदियूं। हीअ आख़िरी अलामत हूंदी जेका। त मुंहिंजो जेको सुवालु उहो ई आहे त इहो कीअं थींदो, आया की उन्हनि खे धिके करे उते पहुचाए मौत ॾेई मारे छॾींदी पोइ क़यामत क़ाइमु थींदी, या क़बरुनि मां उथण खां पोइ इन्हनि खे बाहि लॻंदी? छो त सरज़मीन अरब में क़बरुनि खां पहिरें जेको आहे सो उनखे धिके वेंदी बाहि, उन खां पोइ वरी उनखे मारियो वेंदो। ऐं बहार शरीयत में बि अलामा साहिब इहो फरमायो आहे त जेकी बाहि जो जेको निकिरण जो जेको सबबु आहे उहो पुठियां थी चुको आहे। यानी हिजरी जेको साल तव्हांखे ॿुधायमि 654 हिजरीअ में इहो थी चुको आहे। असल जेकी बाहि जो जेको इशारो आहे सैयदना अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु जो जेको हदीस पाक जेकी मूं तव्हांखे ॿुधाई, इहो असलु थी चुको आहे। अॻिते कुझु मौरख़ीन इहो लिखनि था त बाहि अञा ईंदी, हिजाज़ मुक़दस में अञा बि ईंदी, इहो उन शरह ॿुधाई आहे। अलामा साहिब हाणे अर्ज़ु इहो आहे त इहा बाहि जेका हूंदी रुॻो हरमैन तय्यबैन ताईं महदूद हूंदी या ॿियनि मुल्कनि ताईं पखिड़िजंदी? आहे इमाम नववी रहमहुल्लाह इहो बि फरमायो आहे त जीअं हीअ जेकी बाहि 654 हिजरी जे हवाले सां जेकी आहे इहा एतिरी बाहि हुई जो मुल्क शाम ऐं मुल्क शाम खां क़रीब में जेके जेके ॿिया मुल्क आहिनि उन्हनि ताईं बि इन जो वाधारो हुयो। बाहि जो जेको असरु हो उहो माना अची वियो हो। त उन सिलसिले में मुल्क शाम ऐं मुल्क शाम सां क़रीब क़रीब जेके बि आहिनि इलाइक़ा उहे मुतासिर थिया इन बाहि मां। ऐं इहा उहा ई बाहि जेकी 654 हिजरीअ में थी। अच्छा, इहा बाहि जो सबबु छा हो, कीअं लॻी हीअ बाहि? इन बाहि जो इतला ज़िलज़िले खां थियो त पहिरें ज़िलज़िलो आयो ऐं जेको आहे सो दरियूं भॻा, घर भॻा ऐं जेके वण आहिनि उहे किरिया। उहे किरण खां पोइ इहा कुदरती तौर ते बाहि ज़मीन जे हेठां निकिती ऐं पोइ ज़मीन खां पोइ एतिरे क़दुरु हुई जो जेके मुल्क शाम जा कुझु औरतुनि पंहिंजे महलनि में इहो बि ॾिठो त एतिरियूं उहा बाहि वधीक हुआ जो जेके उठ आहिनि उठनि जी जेकी गर्दननि ताईं माना यानी एतिरी बाहि वधी वई जो उठ जी गर्दननि ताईं बाहि जो जेको पैमानो चइजे त उहा एतिरी बाहि जेकी माना गलियुनि में रस्तनि में इन्हनि में माना ज़मीन खां एतिरी निकिती जो उनजी जेकी तादाद आहे या जे क्वांटिटी आहे उहा एतिरी वधियल हुई। अच्छा, उहा जेकी बाहि हुई पहाड़नि ते लॻी हुई, वणनि में लॻी हुई, ॿाराड़ी में, या शहरनि जी तरफ़ लॻी हुआ? इहा शहरनि में ॿाराड़ीअ में हर जॻह ते लॻी वई ऐं ज़मीन खां निकिती हुई। ऐं ज़मीन खां जीअं निकिती त हाणे तव्हां ॾिसंदव त जॾहिं माण्हू बाहि ॿारे थो बाहि थोरी ॿरंदी आहे, पोइ वरी उन में अगरि पेट्रोल वग़ैरह विझे थो या अहिड़ी का शइ विझे थो त वरी ॿरे थी, वरी काठियूं विझनि थियूं त वरी काठियुनि खां पोइ अञा उहा वधीक थी वञे। अगरि बिल्डिंग आहे त पोइ बिल्डिंग खे ख़तमु मतिलबु बिल्डिंग में मुतासिर थी करे त पोइ बिल्डिंग जेतिरी वॾी हुजे ओतिरी बाहि हूंदी आहे। त हीअ जेके शाम जूं जेके औरतूं आहिनि उन ॾिठी त बाहि त इन जी माना हद जेकी आहे उहा माना ज़मीन खां एतिरी हद वधी कई जीअं माना जेके उठ आहिनि उठनि जूं जेके गर्दनूं आहिनि कंध जेके चइजनि माना एतिरो जीअं बीहे अगरि उठ त ओतिरी अगरि गर्दन जेतिरी माना तादाद में एतिरी बाहि हुई जेकी मुसलसल हली 3 ॾींहं। अच्छा, इहा बाहि जेका हुई उन जो कारण, छो त हाणे जॾहिं टॉपिक असांजो इहो आहे त इन ते ई इन जो कारण जेको हो आया की नाफ़रमानी हुई इंसाननि जी, या इन जो कारण को ॿियो अहिड़ो हो कंहिंजी ग़लती जे करे हुई या को इंसाननि जी गुनाहनि जे करे या अज़ाब जी सूरत में नाज़िल थी बाहि? छा वजह हुई? इहा अज़ाब जी सूरत में नाज़िल थी। अलाह तबारक व ताला जी नाफ़रमानी बि थिए उन सिलसिले में इहा बाहि थी। ऐं रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहो फरमायो त क़यामत जी निशानियुनि मां इहे निशानियूं बि आहिनि त बाहि निकिरंदी। त उहो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जेको कौल आहे उहो कौल पूरो थियो त बाहि निकिती ऐं जेके हिजाज़ मुक़दस ऐं सरज़मीन शाम ऐं ॿियनि इलाइक़नि खे इन जेका सो असरु ॾेखारियो ऐं बाहि निकिती। ऐं उन खां पोइ 3 ॾींहं खां पोइ इहा थधी थी त नाफ़रमानियुनि जे करे इहा थी। अच्छा, सज़ा जेकॾहिं गुनाहनि जी सज़ा आहे, आम तौर ते जेकॾहिं ॾिठो वञे त उन दौर में एॾा गुनाह कोन हुआ जेके अॼु जे दौर में गुनाह आम थी विया आहिनि। अहिड़ा कहिड़ा गुनाह आहिनि जंहिंजे करे अल्लाह तबारक ताला जो इज्तिमाही अज़ाब अची सघे थो?
जेके छो त बाहि जे लॻण जेको इज्तिमाही अज़ाब हो न, बिल्कुलु। कंहिं हिकिड़े खे त न वरितो हूंदे न, बिल्कुलु। बाहि लॻी हूंदी त हुन में जानवर बि सड़िया हूंदा, इंसान बि सड़िया हूंदा। उहे कहिड़ा गुनाह आहिनि जंहिंजे करे इज्तिमाही अज़ाब अचे थो पियो? हीउ जेको बाहि जो जेको लॻियो, इहो इन में इहो थियो जो जेके ख़लीफ़ा हुआ उन दौर में, उहे हिकु त जेके ख़लीफ़ा आहिनि मुक़दस हस्तियूं आहिनि, सैयदना मौला अली या सैयदना सिद्दीक़ अकबर, इहे त आदिल हुया। उन खां पोइ हीउ जेको दौरु हो इहो अब्बासिन जो दौरु हो, ऐं अब्बासिन जे दौर खां अलावा जेके ॿिया हुकुमरान हुया उहे अयाश परस्त थी विया हुआ। उहे माना पंहिंजे जाइदादूं ठाहिण जे चकर में लॻी विया हुआ ऐं ज़ुल्म करणु लॻा, ऐं बिलख़ुसूस अहले बैत ते बि उन ज़ुल्म कयो। उन सिलसिले में उन्हनि नाफ़रमानी जे करे हिजाज़ मुक़दस ते इहा बाहि लॻी। यानी हू पंहिंजी मिल्कियतुनि जे कढ लॻी विया ऐं पंहिंजी माल दौलत जे कढ लॻी विया ऐं ज़ुल्म जे हवाले सां, यानी अगरि जेको ज़ालिम आहे त उन सां गॾु थी वञनि ऐं जेको मज़लूम जी दाद रसी न कनि। उन सिलसिले में हिजाज़ मुक़दस ते इहो बाहि जो जेको ज़हूर थियो। नाज़रीन, वक़्तु आहे कमर्शियल ब्रेक जो, नंढड़ी साई था वठूं ऐं ॾिसंदा रहो सिंध TV प्रोग्राम है रोशनी जी वाट। भलीकार नाज़रीन, नवां ॾिसी रहिया आहियो सिंध TV प्रोग्राम है रोशनी जी वाट। ऐं क़यामत जी निशानियुनि मज़ा जेके निशानियूं ज़ाहिर थियणियूं आहिनि क़यामत जे ज़हूर थियण खां अॻु में, त उन निशानियुनि मां इहा बि आहे त हिजाज़ मुक़दस यानी अरब शरीफ़ में बाहि पखिड़जंदी। हिकिड़ी बाहि लॻी चुकी, हिकिड़ी बाहि लॻंदी। हाणे जॾहिं बाहि लॻंदी त ज़रूरु उन जो को कारण बि हूंदो। कारण हुजनि था ॿ, या त अल्लाह तबारक व तआला जी नाराज़गी जी सूरत में बसूरत अज़ाब का बाहि नाज़िल थिए। ॿियो कारण हुजे थो इंसान जे पंहिंजे तरफ़ां का अहिड़ी वॾी ग़लती, जीअं अल्लाह पाक रहम फरमाए को एटमी मुल्क हुजे ऐं उते कंहिंजे पंहिंजे ई ग़लती, छो त असांजे मुंहिंजो जेको पैदाइशी शहर आहे जैकबाबाद आहे, त उते असांजे भर में हिकिड़ो पेट्रोल जिते जमा थींदो आहे, बेस जो एयर बेस आहे, उहो पेट्रोल जमा थींदो आहे। त उते उनजा जेके नट हूंदा न बुल्ट खोलण जे लाइ जेके पाना आहिनि उहे बि लोह जा न हूंदा, प्लास्टिक जा। वजह इहा हूंदी त इहो थोरो बि स्लिप थियो, चिणग निकिती न, त उहो पेट्रोल जेको हूंदो आहे तमामु, जीअं हाणे हिते असां वटि हाई ऑक्टेन आहे या जेको पेट्रोल तव्हां विझायो त इन में ॿी कैटेगरी हूंदी आहे, त उहो जहाज़नि जो जेको हूंदो आहे उहो तमामु तेज़ हूंदो आहे। इन हवाले सां त बाहि खे जल्दी उहो जॾहिं हिकिड़े सिर्फ़ु हिकिड़े पाने खे स्लिप थियण जे करे जेका बाहि लॻी, त अलाए घणा माण्हू उते कमु करण वारा जेके वीचारा, माना उन्हनि जो वजूद ई ख़तमु थी वियो। हिकिड़ो त कोयलो बचंदो आहे न, उनजो वजूद ई ख़तमु थी वियो, ख़बर बि न पई पए त फ़लाणो फ़लाणो गुम आहे, उहो हिन महिल ताईं न मिलियो, त उनजो लाश काॾे वियो, छा थियो? इहा हुई इंसान जी पंहिंजी ग़लती। पोइ हालति इहा हुई जो हाणे उन बाहि खे विसाए केरु, छो त उहा लॻल ई उन पेट्रोल खे, ऐं पेट्रोल जा गुदाम आहे, गुदामनि में ज़ाहिर आहे जहाज़ जे लाइ जेको पेट्रोल ईंदो आहे त वॾे मिक़दार में ईंदो आहे। त इहा हुई इंसानी ग़लती। हिकिड़ी बाहि उहा हूंदी जेके इंसानी ग़लती, जेके मां हिकिड़ो एग्ज़ाम्पल पेश कयो आहे। इन खां अलावा जीअं एटमी ममालिक आहिनि, जीअं हाणे रूस ऐं ॿियनि ममालिक जे अंदरि पूरे हिकिड़े नेटो जी यूरोपियन कंट्रीज़ हिकु जाइ ते इकट्ठा थी विया आहिनि, रशिया ॿिए पासे आहे, उन सां गॾु चाइना आहे, अहिड़े क़िस्म जूं। त हाणे ज़ाहिर आहे हू मुल्क बि एटम ताक़त रखे थो, हीउ मुल्क बि एटम ताक़त रखे थो, थोरी बि ग़लती छा हूंदो, हीउ उहो मतिलबु एटम बम आहे जेको इंसान खे सेकंडनि जे अंदरि समूरो जिस्म ॻारे फिटी करे हॾाऊं पिंजरो वञी बचे, ऐं कुझु देरि खां पोइ उन जीअं हिरोशिमा नागासाकी खे जेके लॻा आहिनि एटमी बम, त हिन महिल ताईं बि उतां जी जेके माण्हू पैदा थियनि था न इंसान, उहो एॾा ख़तरनाक उतां जो उन जो को वायरस फैलिजी वियो आहे जो उन्हनि जे अंदरि जेके हाणे नसल पैदा थिए थी एब नॉर्मल पैदा थिए थी। ऐं उन जंहिं ज़मीन ते उहो एटम बम किरियो आहे, एॾी बाहि लॻी आहे जो उतां जी ज़मीन हमेशह हमेशह लाइ सब्ज़ो पैदा करण खां क़ासिर थी वई, जीअं बांझ चइजे, जीअं ज़मीन जेका आहे उहा ख़तमु थी वञे, सड़ी वञे, ईअं सड़ी वई आहे। त हाणे कारण त इहे ई आहिनि। दुनियावी तौर ते ख़ुदा न ख़ास्ता अल्लाह पाक रहम फरमाए का अहिड़ी ग़लती या को जंग जी सूरत में, जीअं हींअर मुल्क शाम सड़ी रहियो आहे, इराक़ जे अंदरि जेके हालात तव्हां ॾिसो, अफ़गानिस्तान जे अंदरि जेके हालात, ऐं दुनिया जे ॿियनि ममालिक में जेके हालात आहिनि, बमबारी थी रही आहे, फ़लस्तीन जे अंदरि जेको ज़ुल्म हले थो पियो, त इहे बाहियूं आहिनि। दरअसल इहे उहे बाहियूं आहिनि, इन्हनि जो ज़रूरु कारण आहे अल्लाह तबारक ताला जी नाफ़रमानी। जॾहिं काफ़िर तव्हां ते मुसलत थिए थो, जॾहिं ग़ैर मुस्लिम तव्हांखे आज़ारे थो, ॾिसो दीन इस्लाम त अमन जो दीन आहे,
इहा ॻाल्हि तेसीं ताईं अमन जेसीं ताईं तव्हांजे मुक़दसात जी तौहीन न थिए। जॾहिं तव्हांजे क़ुर पाक जी तौहीन कई वञे, जॾहिं तव्हांजे नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जी तौहीन कई वञे, अल्लाह तबारक व तआला जी तौहीन कई वञे, काबतुल्लाह शरीफ़ जी तौहीन कई वञे, त पोइ ज़ाहिर शआर इस्लाम ते त पोइ जिहाद जो जेको तसवुर हुओ उहो काॾे वियो, उहा सोच काॾे वई। रुगो इहो चई करे ख़ामोश कराइण ते यार इस्लाम जेको आहे मोहबत जो दर्स ॾिए थो, इस्लाम मोहबत जो दर्स ॾिए थो। कोई अची करे तव्हांजे घर खां तव्हांखे कढे, लतूं हणे मुकूं हणी करे कढे, तव्हांजी ज़मीनुनि ते कब्ज़ा करे, तव्हांजे माल मता ते तव्हांजे दुकाननि ते कब्ज़ा करे, पोइ निकिरण महिल तव्हां बोछण छंडे कुल्हे ते रखी ऐं हिकिड़ो जवाबु ॾींदा कयो साईं इस्लाम मोहबत जो दर्स ॾिए थो, हिन मुंहिंजो घर ते कब्ज़ो करे छॾियो, मुंहिंजो धंधो खणी वियो, मुंहिंजी ज़मीनुनि ते कब्ज़ो कयईं। न तव्हां त ख़ुनारेज़ी था करे छॾियो पिया। छो? तव्हांजो माल आहे, तव्हांजो मता आहे, तव्हांजो पैसो आहे, तव्हांजी मिल्कियत आहे, तव्हांजी मिल्कियत ते तव्हांखे एॾी कावड़ लॻे थी, अल्लाह ताला जी ज़ात ते, उनजे रसूल अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात ते कंप्रोमाइज़ करियो, क़ुर पाक जी तौहीन ते कंप्रोमाइज़ करियो। छो? तव्हांखे मईशत वधीक अहमियत थी ॾिए पई, तव्हां सम्झो था त मईशत बर्बादु थी वेंदी। फिलाणे सां उचायोसीं, ओ अल्लाह जा बानहा, मईशत अल्लाह जे हथ में आहे। अल्लाह पाक तव्हांजा रिस्क बंदि करे त केरु ॾींदो? अल्लाह पाक तव्हांजो पाणी बंदि करे तव्हांखे केरु ॾींदो? कोई न ॾेई सघंदो। पंहिंजी हमीयत, पंहिंजी गैरत, पंहिंजी इज़त, पंहिंजी शान, पंहिंजे मर्तबे, पंहिंजे दीन खे सलामत रखो, पंहिंजे अंदरि हिम्मत जुर्रत पैदा करियो। 313 थी करे बदर जे मैदान में जॾहिं काफ़िरनि जे 1000 जे लश्कर सां विड़ी सघनि था पिया। ॾिसो, मुंहिंजे हिन गुफ़्तगू जो मक़सदु इहो न आहे त तव्हां बसि निकिरी पवण डंडा खणी हो हथियार खणी करे, तव्हां कम अज़ कम जेतिरी अल्लाह पाक तौफ़ीक़ ॾिनी आहे, तव्हांखे अल्लाह पाक तौफ़ीक़ ॾिनी आहे, पंहिंजा घर पका ठाहियो था न त बारिश में ॻरी करे किरी छणी न पवनि, कयो था। उनखां पोइ तव्हां पंहिंजा गेट बंदि करियो था, ताला लॻायो था, अञा वधीक तव्हां पंहिंजे दर ते चौकीदार विहारियो था, तव्हां पंहिंजे जेको आहे सो सिक्योरिटी करियो था पिया। छाजे लाइ? डिफेंस जे लाइ, सेल्फ डिफेंस जे लाइ ख़र्चु करियो था। त पोइ तव्हां पंहिंजे दीन जे डिफेंस जे लाइ छा कयो आहे? तव्हां पंहिंजे शाइर इस्लाम जे बारे में छा कयो आहे? तव्हां चवंदोसीं इहो असांजो कमु न आहे, हुकुमरान जो कमु आहे। हुकुमराननि जो कमु तॾहिं आहे जॾहिं हुकुमरान तव्हांजी मर्ज़ी सां न हुजे, तव्हां ई त चूंडे करे हुकुमरान खे पहुचायो था। त तव्हांखे सोचणो पवंदो त असां पंहिंजी चौकीदारी जे लाइ, पंहिंजे सभ खां पहिरीं अहमियत रखे थो। तव्हां पाकिस्तान जे बुनियाद ते अचो, नंढिड़ो मिसाल ॾियां तव्हांखे, त जेकॾहिं असांखे सेक्युलर स्टेट घुरिजे, हा त बाबा सभु सही आहे, सभु सही आहे, कोई कंहिंखे कुझु न चए। मां तव्हांखां पुछां थो त पोइ पाकिस्तान ठाहिण जी ज़रूरत कहिड़ी? पोइ इंडिया त हुयो न, सेक्युलर स्टेट त हुई। अलॻि मुल्क वठण जी ज़रूरत महसूसु छो थी? इन जे करे थी त हू अलॻि क़ौम आहे, असीं अलॻि क़ौम, ॿ क़ौमी नज़रियो पेश कयो वियो। ऑल इंडिया मुस्लिम लीग जो बुनियादु छा ते पियो? इन ते पियो त हुननि जूं रस्म रिवाज अलॻि आहिनि। कुझु शयूं अहिड़ियूं आहिनि जीअं खिंज़ीर आहे, असां उनखे खाइणु पसंदि नथा करियूं, उन्हनि वटि इहा शइ हराम न आहे। असां शराब नथा पियूं, असां वटि खोड़ सारियूं अहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि। असां हिकु अल्लाह जी वहदानियत ते यकीन रखण वारा आहियूं। उहे पंहिंजे मज़हब ते अमल कनि था पिया, उनखे जेका तालीम मिलियल आहे, त हुननि जो अलॻि मज़हब, असांजो अलॻि। त पोइ जेकॾहिं इहा शइ थी, अलॻि मुल्क ठाहियो वियो, उनजो नालो रखियो वियो इस्लामी जमहूरिया पाकिस्तान, त इस्लामी जमहूरिया पाकिस्तान में तव्हांजे मुल्क जे अंदरि सरेआम बैंकुनि में व्याज जो कारोबार थिए थो। छा इस्लाम जी इजाज़त ॾिए थो? तव्हांजे मुल्क में परमिट ॾेई करे शराब जा अॾा ठाहिया था वञनि पिया, इस्लाम जी इजाज़त ॾिए थो? तव्हांजे मुल्क जे अंदरि सरेआम इदारा सूद जो कारोबार कनि था, छा इस्लाम जी इजाज़त ॾिए थो? बिल्कुलु न। तव्हांजे अंदरि कैसिनोस खुली चुका आहिनि मुल्क पाकिस्तान जे अंदरि, छाजे लाइ? जुआ जा अॾा हली रहिया आहिनि, छा इस्लामी इजाज़त ॾिए थो? ज़िना जा अॾा हली रहिया आहिनि, कंहिंजी सरपरस्ती में था हलनि पिया। तव्हां सोचो, जेकॾहिं इहे सभु शयूं करणियूं हुयूं, ज़िना बि आम करणो हो, शराब बि आम करणी हुई, व्याज खे बि आम करणो हो, बेपर्दगी आम करणी हुई, तव्हांखे कंहिं क़िस्म जो अहसासु न करणो, त पोइ छो लखे माण्हुनि जूं गर्दनूं कटाए करे पाकिस्तान ठाहियो वियो? सुवालु आहे। इन सां छा थो थिए पियो? ही अल्लाह जे गज़ब खे दावत थी ॾिनी वञे पई, अल्लाह जे अज़ाब खे दावत ॾिनी थी वञे पई। पोइ बाहियूं न लॻंदियूं त छा सब्ज़ा पैदा थींदा? पोइ छा तव्हांखे अल्लाह तबारक व तआला आसमाननि खां बि बारिश अता कंदो, दरियाउनि में बि बरकतूं ईंदियूं? न थींदियूं। अल्लाह जी नाराज़गी जी सूरत में तव्हांजी मईशत बर्बादु थींदी, तव्हांजो हिर्स ख़तमु थिए कोन थो। तव्हां खां मां पुछां, 4-5 ॾींहं अॻु में छापो लॻो आहे कराची जे हिकिड़े डिप्टी कमिश्नर जे घर ते, मुबैना तौर ते, मां मौजूदु कोन हुयुमि, मां बयानु ॿुधो आहे, उन बयान खे अवां जाॾो पेश करियां थो, त उनजे घर मां $10 करोड़ निकिता आहिनि। जॾहिं तुंहिंजी पघार कुल 2 लख रुपया आहे, 2 लख रुपए सां हू लग्ज़री लाइफ बि गुज़ारींदो,
एयर कंडीशनड बंगलनि में बि रहंदो, गाॾियूं बि हूंदियूं, पेट्रोल बि हूंदा, ऐं $10 करोड़ जे घरां निकिरंदो, ऐं ॿी करंसी, ऐं खोड़ सारो सोन निकितो आहे। छा आहे, हिकिड़ो डिप्टी कमिश्नर जेके डिस्ट्रिक्ट जो चंद ॾींहंनि जे लाइ DC थिए थो। यानी हिन गुफ़्तगू जो मक़सदु इहो आहे त करप्शन रग रग में घिरी वई आहे, त पोइ अल्लाह जो अज़ाब नाज़िल न थिए, बाहियूं न लॻनि, त पोइ छा तव्हांखे अल्लाह पाक रहमतूं अता कंदो? न थींदो। असांजे नंढे ॿार खां वठी कूड़ ॻाल्हाइण जी तरबियत पाण ॾियूं, ठगी जी तरबियत पाण ॾियूं, उन्हनि खे ग़लति रस्ते ते हलायूं पाण, पंहिंजी औरतुनि खे ग़लति रस्ते ते हलायूं पाण, पंहिंजे मर्दनि खे ग़लति रस्तनि ते हलायूं पाण, रिश्वत जो बाज़ार पाण गरम करियूं, व्याज खे आम पाण करियूं, ज़िना जा रस्ता पाण। तव्हां निकाह नथा करायो, तव्हांखे ख़बर आहे जो निमुल बदल छा आहे? निकाह जो निमुल बदल ज़िना आहे। तव्हां पंहिंजी नियाणी जे वक़्त ते निकाह न कराईंदो, पंहिंजे पुटनि खे तव्हां निकाह एॾा महांगा करे छॾिया, एॾा ॾुखिया करे छॾिया, त गाॾी बि हुजे, बंगलो बि हुजे, बैलेंस बि हुजे, एतिरो हुजे। अरे बाबा, अल्लाह जा बानो, निकाह करियो सवलो त ज़िना थिए ॾुखियो। जॾहिं तव्हां निकाह कंदव ॾुखियो। डिमांड छा आहे? नौकिरी बि हुअणु घुरिजे, छोकिरो बि कद काठ में सुठो, सुहिणो बि हुजे। बाक़ी तव्हां हूर जा बचा उन्हनि खे निकाह में ॾियो था, जेको अल्लाह पाक हुस्न ॾिनो आहे, जेकी सम्झ ॾिनी आहे, तरबियत मर्द जी बि सुठी हुअणु घुरिजे, औरत जी बि सुठी हुअणु घुरिजे। निकाह खे आम करियो, हलाल रिस्क ते इक्तिफ़ा करियो, पंहिंजे घरनि में वेही पंहिंजे ॿचनि खे विहारे सम्झायो त बाबा तव्हां हलाल खाईंदो त अल्लाह राज़ी थींदो, अल्लाह राज़ी थींदो त तव्हांखे ख़ुशहाली मिलंदी, ख़ुशहाली मिलंदी त पुरसुकून ज़िंदगी जीअंदो, पुरसुकून ज़िंदगी जीअंदो त इबादत करण लाइ दिलि चवंदी, हर वक़्तु बेचैनी, न इबादत जी तरफ़ तवजो, न तौबा जी तरफ़ ख़्यालु, न ज़िक्र जो ख़्यालु, न दुरूद जी तरफ़। त पोइ मरूं त असांजे जनाज़े में क़ुरान, असां मरूं त मदीने जो तबरुक, मरूं त आबे ज़मज़म में ॿोड़ियल जीअर आऊं त अल्लाह जे रसूल जे रस्ते ते न हलूं, मरूं त असांखे मदीने वारे साईं जा तबरुकात क़बरनि में रखो। इहा अमली मुनाफ़िक़त न आहे त ॿियो छा आहे? तब्दीली आणो पंहिंजे अंदरि। इहा बाहि सरज़मीन अरब न, इते बि लॻी सघे थी। इन बाहि खां बचण जो वाहिद रस्तो आहे पंहिंजी सोचुनि खे तब्दील करियो, अल्लाह जी ज़ात ते तवकुल करियो, रिस्क पाण मिलंदो, ज़िम्मो अल्लाह ताला खयो आहे। तव्हां इज़त एहतराम सां ज़िंदगी गुज़ारियो, न पाण खे तकलीफ़ में विझो, न ॿियनि खे तकलीफ़ में विझो। तव्हां सभिनी जी महिरबानी, अल्लामा मुजीब रहमान शामी साहिबु अवां जी महिरबानी आहे, असांजे प्रोग्राम में तशरीफ़ वठी आया, तमामु बहितरीनु गुफ़्तगू कई, तव्हां ज़बरदस्त प्रोग्राम कयो, तव्हांजी महिरबानी। ऐं मोहतरम दानिश रज़ा तारी साहिबु अवां जी महिरबानी, तमामु सुहिणे अंदाज़ में नात रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पेश करण जी सादत हासिलु कई। नाज़रीन, अवां सभिनी जो मां थोराए थो वक़्तु कढी असांजो प्रोग्राम ॾिसो था, सो मुंहिंजी का बि ॻाल्हि अव्हांखे जेकॾहिं सुठी नाहे लॻी त मां तव्हांखां माज़रत थो चाहियां, माफ़ी थो घुरां। पर छा हो त दिलि जी हिकिड़ी, जंहिंखे चइजे न भड़ास हुई, त बाबा बाहि लॻी लॻंदी, त हिते न बाहियूं लॻायो न पंहिंजे सीननि में, पंहिंजे शहरनि में, पंहिंजे घरनि में। अल्लाह पाक सम्झ था फ़रमाए, तव्हांजी महिरबानी। अल्लाह पाक चाहे त सुभाणे तव्हां सां वरी नज़रुनि जी मुलाक़ात थींदी, साॻिए वक़्त ते सुभाणे साॻियो सिंध TV चैनल प्रोग्राम रोशनी जी वाट, मगर मौज़ू को ॿियो हूंदो। तेसीं ते पंहिंजी मेज़बान अबुल हसन अब्दुल ख़ालिक़ क़ादरी खे इजाज़त ॾींदा। अल्लाह वाही, अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि ताला। सल्लल्लाहु अलैका या रसूलल्लाह, सल्लम अलैका या हबीबल्लाह। मेरा खुदा मेरा मंगता, मेरा गुलाम आए, मेरा गदा मेरा मंगता, मेरा गुलाम आए। खुदा करे कभी तैबा से ये पैगाम आए। मेरा गदा मेरा मंगता, मेरा गुलाम आए। मेरा गदा मेरा मंगता, मेरा गुलाम आए। खुदा करे कभी तैबा से ये पैगाम आए।
میری زبان پہ آقا تیرا ہی نام آئے، میرا گدا میرا منگتا میرا غلام آئے، غلام زہرا ہوں میں تو علی کا نوکر ہوں، غلام زہرا ہوں میں تو علی کا نوکر ہوں، ہمیشہ پنجتنی نسبت میرے ہی کام آئے، ہمیشہ پنجتنی نسبت میرے ہی کام آئے، میرا گدا میرا منگتا میرا غلام آئے، میں اس یقین سے آیا ہوں ان کے روضے سے، میں اس یقین سے آیا ہوں ان کے روضے سے، وہ پھر کہیں گے کہ واپس میرا غلام آئے، وہ پھر کہیں گے کہ واپس میرا غلام آئے، میرا گدا میرا منگتا میرا غلام آئے، میں دیکھتا ہی رہوں بس تمہارے روضے کو، میں دیکھتا ہی رہوں بس تمہارے روضے کو، جناب زہرا کا صدقہ کوئی شام آئے، جناب زہرا کا صدقہ کوئی شام آئے، میرا گدا میرا منگتا میرا غلام آئے، خدا کرے کبھی دے باس یہ پیام آئے۔ روشنی جی وار تمام ایپیسوڈ ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विज़िट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD इस्लामिक।